दोस्तों अॻु मौजूद पहिरें सेशन में हिकु ॻाल्हियूं थियूं जिन जे लाइ आहे त मुंहिंजे मौज़ू सां सिलाड़ियल न पर आउं हिकु ॿ ॻाल्हि रखंदुसि। क़ौमी आज़ादी ऐं औरत जी ॻाल्हि थी। जंहिं मुल्क में असीं रहूं था हिकिड़ी क़ौमी आज़ादी तहरीक कामयाबी सां हली ऐं वतन आज़ादु कयो जेकी बांग्लादेश तहरीक बंगाली औरतुनि सां आज़ादी खां पोइ छा थियो पाण ॿुधो आहे 4 लाख औरतुनि जा हुते रेप थिया हुआ, ज़नाऊं थियूं, सभु कुझु ॻाल्हियूं। उन औरतुनि सां छा थियो? आज़ाद बंगाली हुकूमत उन औरतुनि खे वार हीरोइन्स या जंग जूं सूरमियाणियूं ख़िताब ॾिनो, घणो गाना। हक़ीक़त समाजी जेकी हुई त उन्हनि औरतुनि जी क़ुर्बानियुनि जे नतीजे में उहो जेको लफ़्ज़ आहे बेरोंगाना उनजो आम मतिलबु समाजी मतिलबु थियो वञी कसबियाणी। को माण्हू उन औरतुनि सां शादी कंदो, हुकूमत पॉलिसी ठाही त जेको मर्द हिननि माइनि सां शादी कंदो एकड़ ज़मीन ॾींदासीं, ही जॻह ॾियूं, ही शयूं था ॾियूं। माण्हू उन औरतुनि सां शादी सिर्फ़ु इन लालच में कंदा हुआ त जीअं ज़मीन मिले, जॻह मिले, पोइ मांगे छॾे हलिया विया। इहो आहे क़ौमी आज़ादी ऐं उहो आज़ादु थी विया हुआ, पर औरतुनि जो जेको रवैयो माण्हुनि जो, उन्हनि औरतुनि जिन आज़ादी लाइ हेतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, इहो साॻियो ई रवैयो हुयो। ये गवर्नमेंट ॻाल्हि थी करे असांजी न विसारणु खपे त औरत जी आज़ादी जो सुवालु ॾाढो अहम सुवालु आहे। ॿी ॻाल्हि निकिती हुई त मायूसी फैलाइण वारी ॻाल्हि। मायूसी सां समाज में सिर्फ़ु मौलवी न फैलाईंदो, बाक़ी सभु फैलाईंदो। मौलवी जेके मायूसी न फैलाईंदा, बाक़ी जेको बि सच ॻाल्हाईंदो आहे मायूस फैलाईंदो आहे, छो त सच असांखे मायूस कंदड़ ई आहे। पर आउं थोरो वधीक मायूस करे त बहितर आहे। हिकिड़ो फ़लसफ़ी आहे जंहिंजे चवंदो आहे त मां पेसिमिस्ट आहियां, मां ॾुख दर्सी रवैयो रखंदड़ आहियां। इन जे करे हाल अजीब आहे, सम्झ में नथियूं अचनि ऐं मां इन जे करे ई ऑप्टिमिस्ट ऐं सुख दर्सी रवैयो रखां थो, छो त अहिड़नि हालतुनि मां ई तब्दीली पैदा थींदी आहे। जॾहिं हालतूं क्योटिक हुजनि, सम्झ में न ईंदड़ जहिड़ियूं हुजनि, अजीब हुजनि, जॾहिं हालतूं स्वाभाविक नॉर्मल फितरी न लॻंदड़ हुजनि, तॾहिं त तब्दीली जा मौक़ा रुझान पैदा थींदा आहिनि। जॾहिं हालतूं नॉर्मल आहिनि, ज़रूरत कहिड़ी आहे तब्दीली हो? जेके मौज़ू रखिया आहिनि, हिकु ॿ मौज़ू ॾाढो नवां हुआ। हिकिड़ो मौज़ू अञा बि तमामु घणो नओं आहे, उहो इहो आहे ॿोलियुनि जी बका। जीअं माहौलियाती गिदलाण ऐं तबाही उहो वॾो अहम मौज़ू थी वियो आहे हींअर दुनिया में। ईअं साॻी तरीक़े सां ॿोलियुनि जे सकाफ़तुनि जी तबाही वॾो अहम मौज़ू आहे दुनिया में। दुनिया में हींअर जेके ॿोलियूं आहिनि उहे आहिनि 7300 ऐं हिन 7300 ॿोलियुनि मां हर महीने 2 ॿोलियूं मरंदियूं आहिनि। हर 15 ॾींहं की ॿोली दुनिया में मरंदी आहे। इन रफ़्तार सां हिन सदी जे इख़्तिताम ताईं, ख़ात्मे ताईं, आख़िर ताईं दुनिया में 96 सैकड़ो ॿोलियूं मरी चुकियूं आहिनि। ऐं उहे ॿोलियूं जे मरण जी जेकी रफ़्तार आहे उहा जेको इकोलॉजिकल तबाही आहे उन खां वधीक आहे। अॼोके सॼे प्रोग्राम में पाण कुझु शयूं महसूसु कयूं, अलाए न कयूं, पर मूं दिन ताईं शदीद लाज़िम महसूसु कयो की क्या त पाण जॾहिं सिंधी ॻाल्हायूं था त उन सिंधीअ में अलाए केतिरा लफ़्ज़ आहिनि जेके सिंधीअ न आहिनि ऐं पाण हिन शइ जो अहसासु बि न कंदा। इहे रवैया ई आहिनि माण्हुनि जा जेके उन्हनि जी ॿोलियुनि खे पहिरियों सोढ़ो कंदा आहिनि ऐं सोढ़ो करण खां पोइ जेको मथियों मरहलो आहे उहो इहो हूंदो आहे त उहो ॿोलियूं मरंदियूं आहिनि। ऐं इहो ख़ैरनि सां सिंध में असीं कयूं पिया, हथ वठी कयूं पिया, पंहिंजो पाण कयूं पिया। मिसाल थो ॾियां तव्हांखे, जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो मूंखे को चवंदो 85 तव्हां चवंदो इन जी माना छा आहे? हाणे जे ॿार खे चओ 85 तो पुछंदो इन जी माना छा आहे? पहिरीं शइ जेके सिंध दोस्त, सिंध परस्त, सिंध सां पंहिंजी वफ़ादारी ॿुधाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जी जेकी मुंहिंजी कसरती हूंदी आहे, पहिरियों सवाल मां कंदो आहियां तव्हांजा ॿार सिंधी पढ़ंदा आहिनि? जे तव्हांजा ॿार सिंधी कोन था पढ़नि त बसि पोइ तव्हां सिंध दोस्त न आहियो। पहिरीं शइ छो
जंहिं ॿोली खे ऐं लाइक़ु नथो सम्झां त वञा ॿार हुनखे पढ़नि त पोइ आउं वधीक हुन ॿोली सकावत माण्हुनि मां हुन लाइ पढ़ां। बाक़ी मुंहिंजूं ॻाल्हियूं सभु लफ़्ज़ियूं जूं मूंखे स्टेज ते बीहारे तकरीरूं करायो तमामु लफ़्ज़ तकरीरूं कराईंदुसि, हिन तकरीर जी हैसियत कोन्हे का। मां जंहिं ॿोली खे इन लाइक़ु नथो सम्झां त मुंहिंजो ॿार न ते महिनत करे त बाक़ी मुंहिंजी वफ़ादारी हिन सॼे समाज सां कहिड़ी हुई। त सिंधी अदीबनि सां कुझु साल अॻे मीटिंग थी हुई, कादर मसीह साहब रखाई हुई, उते मूं इहो ई सुवालु कयो। सभु जेके अदीब आहिनि सिंध जा 20-22 आहिनि, वधीक घणा कोन्हनि, उहे सभु वेठा हुआ। मूंखे इहो सुवालु कयो त तव्हांखे ॾुख आहे त कराची में उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं पठान जेको सिंधी ॿोली कोन था पढ़नि, ॾुख सुठो आहे, पर कासमाबाद में सिंधी माण्हू सिंधी ॿोली कोन थो पढ़े, वधीक ॾुखारी ॻाल्हि आहे। सिंधी ॿोली मुस्तक़बिल उर्दू माण्हू हुनखे पढ़नि था नथा पढ़नि, सिंधी ॿोली मुस्तक़बिल इहा शइ तइ कंदी त तव्हां सिंधी माण्हू सिंधी ॿोली खे केतिरो पढ़ो था, हिन में केतिरी महिनत कयो था, इहा शइ तइ कंदी। सिंध शौरी हवाले सां किथे बीठी आहे, किथे वञे पई, मिडिल क्लास जी ॻाल्हि थी, पढ़ियल लिखियल माण्हुनि जी। पढ़ियल लिखियल माण्हुनि जे लाइ छो हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो इहो फतूर हूंदो आहे, वहम हूंदो आहे त आउं भली शइ आहे। जॾहिं समाज माण्हुनि पढ़ियल लिखियल तबाह कयो आहे, अनपढ़ियल माण्हू छा कंदो, खीरे में पाणी ॾिनो, ॿियो कहिड़ी तबाही ॾींदोसि नुक़सानु, समाज खे छा नुक़सानु ॾींदो। हीअ कमिश्नर कलेक्टर DC डिप्टी हीअ सभु पढ़ी लिखी आहिनि, सॼो इस्लाम हुनखे रटियल आहे, इस्लामियात ॿियो टियों इन जनाज़ नमाज़ कीअं पढ़ाइबी आहे ख़बर अथनि, पर पोइ ॾिसो त कनि छा था, ॾिनो एवरीथिंग सॼी ख़बर आहे, पर पोइ बि उहो दौरु कोन्हे तारीख़ जो जंहिंमें माण्हू अणॼाणे में हराम पयूं कंदो आहे, अणॼाणे में बदमाशी कंदो आहे। हीअ उहो तारीख़ दौरु आहे जंहिंमें माण्हू ॼाणी वाणी बदमाशी कंदो आहे। मार्क्स करे जर्मनी में जर्मन लैंग्वेज चयो ज़ी विज़निस्ट अवर ज़ी माखिनस, दे डोंट नो इट दे डू इट। हाणे दे नो इट एंड दे डू इट। हीअ ॼाणनि था ऐं ॼाणी ॿुझी ग़लति कमु कनि था, हिन ख़बर आहे त जेको कयूं पिया उहो ग़लति कमु। तव्हां बि जेके दोस्त आहियो, पंहिंजो पाण खे जॾहिं सिंध दोस्त सॾायो ऐं सम्झो त तव्हां सिंध दोस्त आहियो त पंहिंजे ॿार खे ॾिसजो त कहिड़ी ॿोली पियो पढ़े, स्कूल में कहिड़ी ॼाण हासिलु करे थो, हीअ जेको लिखियलु आहे उहो लिखी पढ़ी सघे थो, ॻाल्हाए सघे थो, हीअ जेकॾहिं पढ़णु अचे थो नथो पढ़णु अचे, इहो तव्हांजी पंहिंजे लाइ इम्तिहान हूंदो। जर्मनी हिकिड़ो तमामु वॾो अदीब हो जंहिंजो हिकिड़ो किताबु इब्राहिम जोश साहब तर्जुमो कयो, गिलीलो बटोल ब्रेख्ट। बटोल ब्रेख्ट हिकिड़े अंदरि अदब ऐं सियासत कुझु 2-4 जुमिला चवनि जेके आउं तव्हांखे ॿुधायां। हाँ, अंग्रेज़ी में पाण तर्जुमो बि कंदुसि। चयो आई एम नॉट द लीस्ट इंटरेस्टेड इन बुर्जुआजी डिस्पाइट ऑल देयर एफर्ट्स। सरमाएदारनि में, हाकिमनि में मुंहिंजी का दिलचस्पी कोन्हे, तोड़े जो चाहिनि था तमामु घणी कोशिशि कनि त आउं हुन में दिलचस्पी वठां, पर मुंहिंजी दिलचस्पी उन्हनि में न आहे। ऑन द अदर हैंड आई एम इंटरेस्टेड इन द प्रोलेटेरिएट डिस्पाइट देयर इंडिफरेंस। हुनजे बरख़िलाफ़ मां पोरियतनि में दिलचस्पी रखां थो, तोड़े जो पोरियत मूं में दिलचस्पी भली न रखंदा हुजनि। वॉट एवर हैपन्स, छा बि थिए हिन सॼी जंगाण में, छा बि थिए, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त मां सरमाएदारनि जे गुॾो, जेको इल्मी फ़िक्री गुॾो आहे सरमाएदार जो, जंहिंमें हिकु सरमाएदार चाहींदो आहे त दानेश्वर उन गुॾे जी इगड़ी थिए ऐं उहो पंहिंजे पाण खे फूके शिकिल में बीहारे ऐं उन दानेश्वर सरमाएदार जे इन फ़िक्री गुॾे इगड़ी थियण तयारु न आहे। उन गुॾे में सुराख़ त आहे, मूंखां इहो कमु कोन थींदो त हुन सुराख़ खे बंदि कयां। हिकिड़ो कमु जेको अदीब या दानेश्वर अॼु बि समाज में जेको करे सघे थो, जे कम में हू भड़ बि आहे, उहो इहो आहे त उहो उन सुराख़ खे अञा वधीक वेकिरो करे वधाए। को बि हुकुमरान हूंदो आहे, उहो हुकुमरान हुकूमत करण जे लाइ पंहिंजो हिकिड़ो अख़लाक़ी जवाज़ पैदा कंदो आहे। जीअं मिसाल असां वटि आम ॻाल्हि इहा आहे त ग़रीब माण्हू आहियूं, असां छा था करे सघूं, मतिलबु इहो ई आहे त हुकुमराननि खे हुकूमत करण जो अख़लाक़ी जवाज़ मौजूदु आहे। इहो अख़लाक़ी जवाज़ ई आहे जेको असां खां कॾहिं सोचराईंदो कोन्हे त हीअ बि हुकूमत खां धार थी सघनि था, ॿाहिरि थी सघनि था, हीअ इक़्तिदार खां ॿाहिरि थी सघनि था, हीअ सोचराईंदो कोन्हे कॾहिं असां। हर उहा सोच, हर उहा ॻाल्हि जेकी हुननि जे अख़लाक़ी हुकुमरानी में ॿाह ॿेली थिए थी, उहो
उहो दानिश्वर ऐं उहे माण्हू आहिनि जेके उन सरमाएदारी गुॾे जी गुॾी थींदा आहिनि, पोइ खणी उन्हनि खां इनाम बि वठंदा आहिनि, उन्हनि खां जागीरूं बि वठंदा आहिनि, उन्हनि खां तमगा मेडल बि वठंदा आहिनि। कंहिं बि शइ ते ॻाल्हाइण लाइ ज़रूरी आहे त पहिरीं उनजी वस्फ़त तइ कजे, पाण छा ते था ॻाल्हायूं, अदब खे कीअं डिफाइन करे। सिंधी ॿोली में तनक़ीद जो एॾो घणो अदब आहे कोन, तनक़ीदी अदब, तंहिं करे अंग्रेज़ी या ॿिनि ॿोलियुनि मां मदद वठणी पवंदी आहे। जदीद मां छो त असां जदीद इल्मु न आहियूं ॼणियूं आहे, अञा कोन ॼणियो आहे एतिरो। अदब जी घणी शिकिलियूं आहिनि, असीं सिर्फ़ु तख़लीक़ी अदब जी ॻाल्हि पिया कयूं, छो त तनक़ीद बि अदब आहे, बायोग्राफी बि अदब आहे, आत्मकथा, जीवन कथा, असीं तख़लीक़ी अदब जी ॻाल्हि पिया कयूं। तख़लीक़ी अदब आहे छा? असांजी सॼी जेको समाज में नज़र था फेरायूं त सभु शयूं इंसानी सोच जो इज़हार आहिनि। तमामु सवले अंदाज़ में थो ॻाल्हायां, हीउ माइक बि इंसानी सोच जो इज़हार आहे। हिन में माण्हू जी सोच आहे, मूंखे माइक ठाहिणु कोन थो अचे, जंहिंखे इहा सोच आहे ज़हन में उहो माइक ठाहे वेंदो, गाॾी, मोटर, बंगलो, दर्जी, न त हथ त मूंखे बि आहिनि, मशीन मूंखे ॾियूं, कपिड़ा सिबी वठां, मथो सिबी सघां, सभु लका जेके आहिनि इंसान जा में इहा बि इंसानी सोच जो इज़हार आहे। इंसान जी सोच पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ शिकिलुनि में इज़हारींदी आहे। अदब बि इंसानी सोच जो इज़हार आहे। पहिरीं शइ हलो साईं, पहिरीं सोच इज़हार थी वियो, सोच जो इज़हार त पोइ मुआशियात बि आहे, सोच जो इज़हार त सियासियात बि आहे, सोच जो इज़हार त घणेई आहिनि। पोइ अदब हुन खां धार ऐं अलॻि कीअं आहे? पहिरीं शइ आहे त अदब इंसान जी सोच जो इज़हार आहे। सोच जे इज़हार जा वरी मुख़्तलिफ़ तरीक़ा ऐं सतहूं थींदियूं आहिनि। मिसाल तव्हांखे बिल्डिंग या कंहिं इमारत खे ॾिसो था त उन में बि आर्किटेक्ट या जेको इमारतूं ठाहींदड़ या डिज़ाइन कंदड़ या नक्शा ठाहींदड़ जेके माहिर हूंदा आहिनि, उन्हनि जी सोच जो इज़हार हूंदो आहे जेको इमारती शिकिल में साईं नज़र ईंदो आहे। हिकिड़ो मुसविर आहे या चित्रकार आहे, उनजी सोच जो इज़हार असांजे कैनवस ते नज़र ईंदो आहे रंगनि जी शिकिल में। नृत्य आहे, डांस आहे, उहो बि इंसानी सोच जो इज़हार आहे जेके मूवमेंट्स में, चुरपुर में, जिस्मी चुरपुर में नज़र ईंदो आहे। ईअं मौसीक़ी आहे, सभु उहो असांखे आवाज़नि जी चिलण अचण में, ईअं राग आहे, ॻाइण आहे, इहो असांखे आवाज़नि जी शिकिलुनि में असांजी सोच जो इज़हार आहे जेको असांजी ॿोली जी शिकिल में साम्हूं ईंदो आहे, लिखत में साम्हूं ईंदो आहे। अञा हिकिड़ी टीं शइ हिन में थोरो इज़ाफ़ो कजे, अदब इंसानी सोच जो ॿोली जे वसीले इज़हार आहे, पर छाजो? ॿोली जे वसीले इज़हार त फ़लसफ़ो बि आहे, साइंस बि आहे। साइंस बि तव्हां लिखंदा आहियो, ॿोली में लिखंदा आहियो, फ़लसफ़ो बि ॿोली में लिखियो ईंदो आहे। पोइ अदब हुन खां डिफरेंट कीअं आहे, हुन खां मुख़्तलिफ़ कीअं आहे? मिसाल तव्हांखे ड्रामो ॾिठो, हीअं जेको थिए पियो, सभु पिक्चर हिकिड़े पासे कयो, हुन ड्रामे माण्हुनि खे ॾिसण ते वॾा असर छॾिया उन हिकिड़ो सबबु आहे। तव्हां वाला ॿी ॻाल्हि नोट कई आहे त जेके असां इश्तिहार ईंदा आहिनि टीवियुनि ते, उहो हुन में मौसीक़ी म्यूज़िक ॻाए शाइराणे अंदाज़ में छो ख़बर अंदाज़ में चई छॾे, पाणी बोतल ॾाढी सुठी आहे पीए ॾियो, इहो तेल आहे खाइण ॾाढो भलो थो खाई ॾियो। हू उन्हनि में मौसीक़ी, आर्ट या फ़न इहे छो आणींदा आहिनि? छो त हुनजी छिक वॾी आहे, हू माण्हुनि जे सभिनी हवासनि ते तकिड़ो असरु थो करे। जी मिसाल मजलिस आहे, मजलिस हिकिड़ो ज़ाकिर ईअं पढ़ी वञे जंहिंमें हू ॿुधाए ई कोन त ॾुख सूर उन जूं शिकिलियूं कहिड़ियूं आहिनि, हुन पंहिंजे जिस्म जी टुरी न हुजे, हुन आवाज़ में लह चढ़ न थिए त शायदि माण्हू रोईंदा ई। ईअं केतिरनि जी ख़बर न घुरो तव्हांखे मजलिस ॿुधाए शायदि तव्हांखे रोअण न अचे। हू बि हिकिड़ी आर्ट आहे, हिकिड़ो आर्ट जो इज़हार आहे, आर्ट जो तरीक़ेकार आहे। अदब जो सॼो वास्तो आहे उहो इंसान जे हिसनि सां, इमोशन्स सां, फीलिंग्स सां, एहसासनि सां, जज़्बनि सां। अदब इंसान जी सोच जो इज़हार आहे ॿोलीअ जी शिकिल में, जज़्बे जी लेवल ते, जज़्बे जी सतह ते। साइंस ऐं फ़लसफ़े जो तालुक़ु आहे रैशनैलिटी या रीज़न या दलील। इहो बुनियादी फ़र्क़ु आहे अदब, साइंस ऐं फ़लसफ़े में। अदब जो सॼे जो सॼो वास्तो उहो असांजे जज़्बनि सां हूंदो आहे। अदब जी ॿोली ऐं साइंस जी ॿोली ऐं फ़लसफ़े जी ॿोली में हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे त जॾहिं साइंस गुल जी ॻाल्हि कंदी आहे त उहो वाक़ई गुल हूंदो आहे जेको ॿाहिरि बाग़ में लॻो पियो आहे। जॾहिं एस्ट्रोनॉमी या फ़ल्कियात चंड जी ॻाल्हि कंदी आहे त चंड उहो ई हूंदो आहे जेको असीं आसमान ॾिसंदा आहियूं।
पर अदब जॾहिं चंड जी ॻाल्हि कंदो आहे त लतीफ़ चंड सां ॻाल्हाए वेठो। उहो जेको चंड आहे उहो चंड हिकिड़ो इस्तारो आहे, हिकिड़ो सिंबल आहे। अदब अदबी ॿोली सिंबल्स ऐं इस्तारा ठाहींदी आहे ऐं इस्तारनि जे थ्रू पंहिंजी माना ज़रिए पंहिंजी माना ॿियनि ताईं मुंतक़िल कंदी आहे। इहा अदब जी बुनियादी 3-4 एलिमेंट्स आहिनि जेके थोरे लेखे मां थोरे वक़्त में ॿुधाए सघां। न त थियो इहो त पोएं साल में स्टूडेंट्स खे शागिर्दनि खे पढ़ायो हिकिड़ो सब्जेक्ट त हुन में असीं 2.5 महीना रुॻो अदब जी डेफिनेशन ते गुज़ारे रहिया त अदब जी डेफिनेशन बस छा आहे। बहरहाल थोरे लेखे जॾहिं अदब इंसानी सोच जो इज़हार आहे त समाज में इंसानी सोचूं मुख़्तलिफ़ थींदियूं आहिनि। हिकिड़ियूं सोचूं हूंदियूं आहिनि जेके हिकिड़नि तबिक़नि हिकिड़नि गुरूहनि हिकिड़नि फ़र्दनि हिकिड़नि फ़िरक़नि जे लाइ हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं सोचूं हूंदियूं आहिनि जेके आवाम जूं सोचूं हूंदियूं आहिनि, जेके आम माण्हुनि जूं सोचूं हूंदियूं आहिनि। उहे सोचूं जिन जो वास्तो आम माण्हू सां हूंदो आहे, तोसां मूंसां हूंदो आहे, दरबार सां न आहे हमेशह। दरबार सां न हूंदो आहे। तंहिं करे इहो असीं चई सघूं था त इंसानी सोच तबिक़ाती समाज में गैर तबिक़ाती न थींदी। तबिक़ाती समाज में इंसानी सोच तबिक़ाती थींदी आहे। उन इज़हार में मुख़्तलिफ़ तबिक़ाती शिकिलियूं वठंदा आहिनि। मिसाल जॾहिं सिंध में तहरीकुनि जो बहार ऐं दौर हो त मिटीअणा माण्हू ड्रामो हलंदो, अहिड़े क़िस्म जा मौज़ू खणींदा हुआ। छोटी सी दुनिया जंहिंमें आम माण्हू अदब में मौजूदु थींदो। हाणे त टीवी ते ड्रामा ॾिसो त घरनि खां निकिरनि ई कोन था, करोड़नि जूं ॻाल्हियूं आहिनि, लखनि करोड़नि जा बंगला आहिनि। उन अदब आम माण्हू सां वास्तो कोन्हे। जे आम माण्हू थोरो घणो सिंधी ड्रामा ॾेखारींदा आहिनि त उन आम माण्हू उन या त मज़लूम हीरो करे पेश कंदा ॼण का ॿी वाह कोन्हे सवाइ धाड़ियल थियण। सिंध में धाड़ियल थी करे माण्हू हीरो थी सघे थो, अदरवाइज़ नथो थी सघे। त आम माण्हू जो असांजे अदब जो मौज़ू रहियो कोन्हे। उहो इन जे करे छो त आम माण्हू हुअं ई ॿिनि सभिनी सवालनि मां वियो कटिजी, सियासत जे सवाल मां कटिजी वियो आहे त अदब जे सवाल मां बि कटिजी वियो आहे। उहे सभु तहरीकूं वयूं निकिरी त हीअ सभु सवाल पिया निकिरनि। समाजनि में हर समाज जा पंहिंजा मिज़ाज थींदा आहिनि। मिसाल अरबनि लाइ चयो वेंदो आहे त अरब समाज पंहिंजी जेकी ॼाण आहे, सकाफ़ती ॼाण, पंहिंजी इल्मी समाजी ॼाण सभिनी खां वधीक शाइरी में पेश कई आहे। ऐं सिंधी समाज लाइ बि चई सघिजे थो। सिंधी समाज पंहिंजी सभिनी खां जंहिं शइ में ॼाण पेश कई आहे उहो शाइरी वारी सिंध आहे, तमामु सिंधी समाज में पेश कई आहे। सिंधी समाज में शाइरी तमामु घणी आहे। जेके बि समाज हूंदा आहिनि जंहिंमें अञा साइंस तरक़ी न कई आहे या उहो समाज जदीद दौर में न आहिनि दाख़िल थिया त उन में शाइरी वारी सिंफ़ थोरी वधीक हावी हूंदी आहे। छो त जॾहिं साइंस ईंदी आहे त पोइ तव्हां नावल डेवलप थींदो आहे, अख़बार डेवलप थींदी आहे, प्रोज़ या नसर उहो अॻिते ईंदो आहे। उहो जेके ड्रामो आहे उहो बि नसरी अंदाज़ में पेश थींदो आहे। नावल वठंदा आहिनि त यूनान वारो दौरु ॾिसो, यूनान वटि सभई अदबी सिंफ़ूं हूं, सिर्फ़ु नावल जहिड़ी सिंफ़ कोन्हे। छो त नावल जी सिंफ़ या जेकी पाण शॉर्ट स्टोरी या नंढी कहाणी सिंफ़ चवंदा आहियूं, इहा सिंफ़ तॾहिं तरक़ी करे सघंदी जॾहिं समाज में पढ़ंदड़ लिखंदड़ माण्हुनि जो तइदादु घणो जेके पढ़ी सघे। ड्रामो माण्हू ॾिसे थो। मिसाल असां लतीफ़ राग जो हिकु इंस्टीट्यूशन आहे या इदारो आहे, हिन इदारे खे एॾी अथी छो वठी आई? छो त आम माण्हू ॿुधी सघे थो, लिखी पढ़ी त सो कोन सघे। तंहिं में प्रिंटिंग प्रेस बि कोन्हे, छापे खाना बि कोन, जंहिंमें ॾाढा किताब वञी छपराए विया माण्हुनि ताईं पहुचाया, पर पोइ राग इन करे त माण्हू ॿुधी सघे थो। ड्रामो पुराणे दौरनि में इन करे तमामु घणो हावी हूंदो हो, ॿिनि सिंफ़ुनि जी वजह छो त माण्हू ॾिसी सघंदा हुआ, ॿुधी सघंदा हुआ। पर जीअं जीअं जदीद दौर आहे त नावल ऐं स्टोरी इहे सभु सिंफ़ूं हावी थियूं। त शाइरी जेकी आहे, छो त शाइरी पढ़ण लाइ घटि, ॻाइण जे लाइ, ॿुधण ॿुधाइण लाइ घणी लिखी वेंदी आहे। तंहिंजे करे उहे समाज जिन में अञा साइंस उछरी न आहे, उन्हनि तरक़ी न कई आहे, ऐं मास एजुकेशन जंहिंमें माण्हुनि जो पढ़े लिखण जो तइदादु तमामु घणो हुजे, पढ़ी लिखी सघनि, किताब वठी सघनि, किताब अफोर्ड करे सघनि, हुनजी पहुच हुजे, उन समाजनि में पोइ इहे सभु सिंफ़ूं तरक़ी कंदियूं आहिनि। इहे सिंफ़ूं ख़ुदि पाण तारीख़ी ऐं समाजी तौर सां ॻंढियल आहिनि। अदबी सिंफ़ पंहिंजे लिए पैदा न थींदी आहे। अदीब केॾो बि खणी वञी चवे त मुंहिंजी उॾाम अलाए किथे आहे, पोइ आसमान खां टपी ईंदा आहियूं, फलाईंदा आहियूं, पर असांजे सभिनी जा पेर ज़मीन सां ॿधल हूंदा आहिनि। हर माण्हू जा पेर ज़मीन सां ॿधल हूंदा आहिनि। असीं अदबी सिंफ़ूं
जंहिंमें वेही करे इहा दावा कयूं त मुंहिंजी हीअ फलाणी सिंफ मूंखे आसमान खां टपायो ॾिए, पर उहा सिंफ बि समाज जे मख़सूस दौर जी पैदावार थींदी आहे। मिसाल तव्हां जॉर्ज बर्नार्ड शॉ जो ऐं शेक्सपियर जो ड्रामो खणी ॾिसो, ज़मीन आसमान ताईं फ़र्क़ु नज़र ईंदो, मौज़ू बि फ़र्क़ु आहिनि, ड्रामे जो पेश करण अंदाज़। जॉर्ज बर्नार्ड शॉ ड्रामा तव्हांखे नॉवल जी शिकिल में लॻंदा, छो त जॉर्ज बर्नार्ड शॉ ड्रामा लिखंदो हो इन जे करे त परफॉर्म न थींदा, स्टेज ते न लिखंदो, माण्हू पढ़ंदा घर में बि, त सूरतूं ई नॉवलनि जहिड़ियूं आहिनि ड्रामा। जदीद दौर जी शाइरी ॾिसो त नसरी थी वई, नसरी नज़म घणी आहे, गज़ल ही हो, उहे सिंफूं में शाइरी में पइजी वेंदियूं आहिनि। त अदब जूं सिंफूं ऐं ख़ुदि अदब पाण समाज खां कटियल या अलॻि का हक़ीक़त कोन्हे। सिंध जो समाज मजमूई तौर ते बीठो किथे, ऐं पढ़ियल लिखियल माण्हू जी ॻाल्हि थो कयां, तव्हांजी पंहिंजी हिकु ॿ वाक़िया थो ॿुधायां। सुबुह जो बस ते आयासीं पिए त सिजु निकितो पिए त थोरी लालाण हुई, त मुंहिंजी नंढड़ी मूंखे चवंदियूं आहिनि त इहा क़यामत जी निशानी आहे, उभरंदड़ सिज जी लालाण क़यामत जी निशानी आहे। इहो अतरनि खे ऐं ज़ारा जंहिं स्कूल में पढ़े थी उहो सिंधी इलाइक़े में त सिंधी हूंदा ऐं मिडिल क्लास जा माण्हू हूंदा, तव्हां जहिड़ा मूं जहिड़ा हूंदा, इहे इन्हनि ॿारनि खे असीं इहो सेखारींदा आहियूं, हींअर सिंधी माण्हू इहो सेखारे। ॿी हिकिड़ी हैरत जी ॻाल्हि जेकी मूं हिकिड़ी ॿी कॉन्फ्रेंस में बि कई हुई, मुंहिंजी हिकिड़ी शागिर्द ॼणी आहे की स्कूल में पढ़ाईंदी आहे, 3 दर्जे खे पढ़ाईंदी आहे, हैदराबाद जो वॾो मशहूरु स्कूल आहे जंहिंजी फीस बि तमामु घणी आहे, पढ़ंदा बि सिंधी ॿारनि ते। हिकिड़ी हिंदू छोकिरी हुन क्लास में पढ़ंदी आहे, उन क्लास में पढ़ंदी आहे छोकिरी, उन सां क्लास जा ॿिया ॿार ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हुआ। उहो हिंदू छोकिरी, ऐं ॻाल्हि पोइ में ॿुधायां, उन हिंदू छोकिरी माउ आई, जेको क्लास टीचर हुई, हुनखे ॿुधाईं त हीअ मुंहिंजी धीअ सां ई ॿिया ॿार मसइलो था कनि। हुननि ॿारनि सां ॻाल्हायो त हीअ हिंदू आहे त पोइ छा तव्हां जहिड़ी आहे, त हुननि चयो न हीअ हिंदूज़ आहिनि, हीअ इंडिया जा आहिनि, हीअ असांजा हिंदूज़ आवर एनिमीज़, इंडिया जा आवर एनिमीज़। 3 दर्जे जे ॿार खे एतिरी नफ़रत किथां कंहिं सेखारी, उहो किथां सिखी आयो। ऐं सिंध जी ॻाल्हि थो कयां, कासमबाद जी ॻाल्हि थो कयां, वाना वज़ीरस्तान जी ॻाल्हि थो पिए कयां, हीअ पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि जेके हितां विया हुआ, को मेड़ जो हूंदो, को हितां न हूंदो, हीअ कासमाबाद हिननि ई ठाहियो आहे, हितां ई अची पहुता आहिनि हुते, हीअ पहिरियों नस्ल आहे जेको हुते अची पहुतो आहे। हुन जे ॿारनि जो इहो होशियार आहे, जेको इन्हनि जा ॿार हूंदा उहो छा हूंदा, कीअं फ़र्क़ु करे सघंदा तालिबान ऐं हिननि जे ज़हननि में। असीं सिंधी सूफ़ियुनि जी धरती आहे, असांखे घणा सूफ़ी सराइकिन वठनि, सॼो साउथ पंजाब ॾिसो तालिबान करिश्मा थो ॿुधाइनि था। हिकिड़ो ई तरीक़ेकार ज़िंदगी गुज़ारण जो पाण सिखी चुका आहियूं हींअर, ऐं उहो आहे सिर्फ़ु पैसो कमाइणु। पंहिंजी मोमिन जी मिराज निमाज़ थींदी आहे न, मिडिल क्लास जे माण्हू मिराज पैसो कमाए जाम, पोइ उन खां पोइ उहो ज़िंदगी जा जेके ॿिया सभु पासा आहिनि उन छॾे न आहिनि मौलवियुनि जे वर्त बाबा, उहे संभालींदा, जमालियात बि इहो संभालींदो, अदब बि इहो ॿुधाईंदो, इल्मु बि इहो ॿुधाईंदो, सभु कुझु इहो कंदो, पोइ उन जो नतीजो इहो थो निकिरे। असीं पंहिंजूं नफ़रतूं ॿारनि ताईं मुंतक़िल पिया कयूं, तव्हां अंदाज़ो सम्झ लॻाया था त इन नफ़रत जो नतीजो छा निकिरंदो। तव्हां ते असां ते कंहिंजी महिनत हूंदी, असीं जंहिं दौर में तहज़ीम समाज जूं हालतूं शिकिलूं ॿियूं, दुनिया तमामु घणी तेज़ी सां बि मटिजे। अॼोके दौर जे सवालनि खे, अॼोके दौर जी ॻाल्हियुनि खे, पहिरीं शइ सभिनी खां अहम ॿोली। ॿारनि खे लाज़मी तौर ॿोली पढ़ायो, पाण में पढ़ो, ॿारनि खे पढ़ायो, पोइ ई तव्हांजी सिंध दोस्ती कुझु साबित थी नज़र ईंदी। जॾहिं तव्हां ॿारनि खे अंग्रेज़ी स्कूल मोकिलियो था त सोचो था हीअ अंग्रेज़ी पढ़ींदा आहिनि, तमामु वॾी ॻाल्हि, उहो कुझु बि न आहिनि पढ़ी सघंदा हुआ, न को अंग्रेज़ी। मुंहिंजी त हाणे PhD मौज़ू आहे, 24 कलाक इन्हनि ते कमु पियो कयां त छा आहे कीअं। अंग्रेज़ी हिकु दुनिया में चवंदा आहिनि किलर लैंग्वेज। अमेरिका एम्पायर आहे, दुनिया में सभिनी खां घणा माण्हू अमेरिका जे करे मुआ आहिनि। नाम चॉम्स्की जो नओं किताबु आयो, सेकेंड जंग खां पोइ वेंदे 2014 ताईं 5 करोड़ माण्हू दुनिया में अमेरिका मारे चुको आहे, ॿिनि जंगुनि जे। ईअं ई अंग्रेज़ी ॿोली दुनिया में साॻियो कमु कंदी, असांखे ख़बर कोन्हे, पर बहरहाल हिकिड़ो इहो सुवाल आहे जेको ॾाढो अहम सुवाल आहे। असांजे समाज में हिकिड़ो वॾो बहस आहे शेख हयास ते। हींअर मेलो बि थियो, बहरहाल माण्हू मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॻाल्हाए, हिकिड़ो वॾो बहस आहे शेख हयास ग़लति हो, हिकिड़ो मिसाल न आहे। मां तव्हांखे दोस्तोयेव्स्की मिसाल थो ॾियां। दोस्तोयेव्स्की नावेल पढ़ो, ॾाढा अज़ीम आहिनि, हुन किरदारु, हुन कैरेक्टर, हुनजो नावेल तमामु घणो अज़ीम आहे। पंहिंजे पाण खे सच जो ॻोल्हाऊ चवंदो, सच जी कंदड़ चवंदो। हुन पंहिंजी अदब में जेको सच रखियो आहे उहो ॿियो आहे, हुन पंहिंजी ज़ात लाइ जेको सच ॻोल्हियो उहो अञा ॿियो आहे। उहो ग़ुलामदारी जो बि हिमायती आहे, उहो बादशाह जो बि हामी आहे। पंहिंजे नावलनि में न पंहिंजी ज़ाती ज़िंदगी। वर्ड्सवर्थ
इंग्लैंड जो मशहूर शायर जैसे फ्रांस में इनकलाब आयो तो वर्ड्सवर्थ माण्हू जी अंग्रेजी अदब में प्रीफेस टू लिरिकल बैलेट्स लिखी अंग्रेजी अदब में फ्रांस वारो इनकलाब आंदो वो माण्हू कुछ सालनि खां पोइ दरबारी शायर थियो 1799 खां पोइ 1804 ताईं हुन महिल जो इनकलाबी दौर रहियो जंहिंमें जंहिंजी शाइरी लिखत दुनिया पढ़ंदी आहे 1804 खां पोइ 1850 ताईं हमारा जीरो रहियो पर हुन जी उन दौर जी शाइरी को पढ़े ई दरबारी शायर थी पोएट लॉरेट राणी जे ऐं बादशाह जे दरबार जो शायर उन जे लाइ कहिड़ा भला लफ़्ज़ शैली चया हुआ शैली हुन खां पोइ जो रोमांटिक पोएट आहे ऐं थोरा उहे लफ़्ज़ शैली वर्ड्सवर्थ खे चए थो पोएट ऑफ नेचर thou hast crept to know the things depart which never may return फितरत या शायर तूं हुन ॻाल्हि ते रुनो आहीं त जेकी शयूं आहिनि हलियूं थियूं वञनि त वापसि वञनि कोन थियूं कहिड़ियूं शयूं आहिनि उमिरि आहे यादगिरी आहे मोहबत आहे इहे सभु शयूं वञनि थियूं वापसि मोटनि कोन थियूं तोखे अहिड़ा क़िस्म जा ॿिया बि घणा ई सूर आहिनि अॻिले चयोसि थो इहे जेके तुंहिंजा सूर आहिनि जेके दुख दर्द तूं ॿुधाईंदो इहे मुंहिंजा बि आहिनि आउं बि महसूसु थो कयां दुनिया जो हर शाइर इहा शइ महसूसु कंदो दुनिया जो हर अदीब महसूसु कंदो इहे जेके उहे दुख सूर जेके कॉमन आहिनि सभिनीनि जा हिकिड़ो सूर अहिड़ो आहे जेको आउं अकेलो महसूसु थो कयां कहिड़ो thou wert as a lone star तूं हिकिड़ो अकेलो सितारो आहीं ग़ुलामनि वारे जहान में तूं हिकिड़ो अकेलो सितारो आहीं जेके असीं ॾिसी उत्साह वठंदा हुआसीं हिकिड़ो जुमिलो छो नज़म टकी आहे in honored poverty thy voice did be songs consecrate to truth and liberty honored poverty इज़त माब गुरबत इज़त वारी गुरबत में जॾहिं तूं हूंदे हुए त तुंहिंजो आवाज़ सच ऐं आज़ादी खे ॻाईंदो deserting these thou leavest me to grieve इन्हनि शयुनि खे छॾे हाणे तूं मूंखे अकेलो ॾुखारो करे वञ इहो ॾुख उहो आहे जेको तूं महसूसु नथो करीं तूं ॿिया जेके ॾुख महसूसु थो करीं उहो ॾुख आउं बि महसूसु थो कयां पर जिन्हनि सभिनी हिन शइ खे तूं सच ऐं आज़ादी खे छॾियो आहे इहो ॾुख आउं अकेलो महसूसु थो कयां त तूं छा हुएं ऐं हाणे छा थी चुको आहीं असांखे शैली जी ज़रूरत आहे जेको शेख अयाज़ खे ॿुधाए सघां सिंध में त अयाज़ तूं ट्रुथ ऐं लिबर्टी खे जॾहिं छॾियो त इहो ॾुख वरी असां अकेला था महसूसु कयूं ईअं पोयां वञी करे थोरो पोइते हलूं समाजनि जे बुनियाद में त सिंध खे कहिड़े अदब जी ज़रूरत आहे इन जो सवाल जो अञा हिकिड़ो थोरो बुनियादी आहे त कहिड़े एहसासनि जी ज़रूरत आहे सिंध में कहिड़े एहसासनि जी तरवीज जी ज़रूरत आहे छो त अदब जो वास्तो एहसास न सां मां हिकु मिसाल ॾियां अमेरिका जा पायलट उन लाइ सवलो आहे इराक जे शहरनि में बम किरायो उन में ॿार मासूम मरी न हूंदा पर कंहिं हिकिड़े पायलट खे वठी 2 सालनि जो ॿार अॻियां रखी चयोसीं पिस्टोल ॾिनई गोली हण न हणी सघंदा उन जो बुनियादी सबबु आहे त असांजी जो इख़लाक़ आहे असांजा जेके एहसास आहिनि उहे ॾाढा कंक्रीट आहिनि थेरी असीं रटे आहिनि थेरियूं रटणु ॾाढियूं सवलियूं आहिनि एहसास उन थेरी हिसाब सां मटाइण ॾाढा ॾुखिया आहिनि असांजो एहसास ॾाढो कंक्रीट बीठो हूंदो आहे माना ॾिसंदा आहियूं त पोइ एहसासु थींदो आहे ग़रीब ॾिसंदासीं त गुरबत एहसासु थींदो न त असांखे एहसासु न थींदो बाक़ी फिज़िक्स केमिस्ट्री वग़ैरह ही सभु शयूं थेरी में रचे वेंदा आहियूं रटणु ॾाढियूं सवलियूं आहिनि ईअं ई छो त एहसासु आहे अदब एहसास जी तरवीज कंदो आहे असांखे जॾहिं सिंध खे कहिड़े अदब जी ज़रूरत आहे त असीं इन सुवाल खे ईअं करे सम्झूं त सिंध में कहिड़नि एहसासनि जी तरवीज जी ज़रूरत आहे हिकिड़ा एहसास जी तरवीज थिए पई त जेको जेकी तव्हां सुबुह जी लालाण ॾिसो त क़यामत जी निशानी आहे इहा हिकिड़े एहसास जी तरवीज थिए पई जेको असांजो सिंधी माण्हू पंहिंजे करे मिडिल क्लास हेॾो करे पंहिंजे ॿार हिकनि एहसास जी तरवीज टीवी ते हर 3 चैनल ते मौलवी चढ़िया थियनि उहे कनि पिया हिकनि एहसास सरकारी दानिश्वर बि कनि पिया जेके हिकिड़ो उफ़्तो कमु कंदा आहिनि कोड़ वरितल बीमार जागीरदारनि जी बीमा सां ठपा वठी तमगा वठी ऐं पोइ हुनखे जस्टिफाई करे उहे कंदा आहिनि हिकिड़ो इहे बि कमु कंदा आहिनि हिकिड़े आवाम दोस्त शाइर ऐं दानिश्वर लाइ इन खां वधीक ॿियो
आउं चवंदुसि त दाग़ कहिड़ो थी सघे थो त हू रुजत पसंदनि जे लाइ हिकिड़ो मिसाल थी वञे त अॻे माण्हू हे बि अहिड़ा हूंदा हुआ ऐं तव्हां बि अहिड़ा थी वञो। जीअं चयो पंहिंजे हबीब ज़ालिब, दोस्तो जो घसाई न मांगो, मौत मांगो, रहाई न मांगो। त असांजो कलम, असांजी सोच समाज खे जेके पीढ़ींदड़ माण्हू आहिनि, असीं उन्हनि जे लाइ मिसाल थी वञूं ऐं ॿिनि खे डिॼाइण जे लाइ असां इस्तेमालु कयूं त हीअ बि अॻ में अहिड़ा हूंदा, हाणे थी विया। इन खां वधीक पाण लाइ ॿियो कहिड़ो थी सघे? आशूर इंसान हैसियत छा जो एहसासु न हुजणु खपे त असां ॿियो भला कुझु बि न थियणो, घटि में ॿी न थियणो, त समाज खे पीढ़ींदड़नि जे लाइ हिकिड़ो मिसाल न थियूं। 2-3 मिनट रवजी बेठा। 3 सवाल आहिनि बुनियादी तौर ते समाज में, पुराणे दौर में ॼाण छा आहे, व्हाट कैन वी नो, शुरू। ॿियो माण्हू छा करणु खपे। 3 सवाल हूंदो असांखे कहिड़ी शइ सुहिणी लॻे थी, ख़ूबसूरत लॻे थी। मिसाल लती वटि जीअं सजण सूंहं सुरत विखाई वेझो घणो। कीट्स में साॻी ॻाल्हि कई आहे, ब्यूटी ट्रुथ ब्यूटी, दैट्स ऑल यू नो एंड ऑल नीड टू नो। सचो सूंहं सच आहे, इहो ई आहे, इन शइ ॼाणण जी तव्हांखे ज़रूरत आहे। समाज जीअं ने तरक़ी कई, जदीद दौर में आयो त इहे 3 शयूं विरहाइजी वियूं। ॼाण छा आहे, हाणे हिकिड़ा माण्हू ॼाणनि था, उन्हनि जो अहसासु न वास्तो कोन्हे। बाबा साईं ॼाण MBA CMB कयो, माण्हू मुख मरनि न मरनि, छा बि कनि, असांजो वास्तो कोन्हे। ॼाण अहसास खां धार। सियासत, पाण खे छा करणु खपे, व्हाट ऑट वी डू, असांखे छा करिणो आहे, अमल, उहो ॼाण खां धार। इहे 3 शयूं विरहाइजी वियूं जदीद दौर में। इनखे चयो न डिसोसिएशन ऑफ सेंसिबिलिटीज़। जदीद दौर में डिसोसिएशन ऑफ सेंसिबिलिटी थी। पुराणे दौर में हिकु हूंदी हो। जदीद दौर में डिसोसिएशन ऑफ सेंसिबिलिटी थी ऐं उन जे नतीजे में अदब जेको आहे उहो हुकुमराननि खां आज़ाद बि थियो। न त अॻे सभु कसीदा लिखंदा हुआ, हुन खां छपा लिखंदा हुआ। हिकिड़ो इहो वॾो अदब लाइ ध्यानु ठहियो त हू अदब जेको आहे हाणे हुकुमराननि जी सिधी सी दस्तरस खां आज़ादु थियो। जदीद दौर में इहो मुमकिन थियो। न त अॻे दरबार लाइ लिखंदा हुआ इन लाइ। पर उन सां गॾोगॾु सरमायादारी अदब खे जॾहिं वखर ठाहे ॾियो, कमोडिफिकेशन थी, अदब जिन्स थियो, विकरण जो, विकामण जो, त अदब आवाम खां वियो कटिजी। अहिड़े समाज में, छो त माण्हू ख़बर न आहे कंहिंजे लाइ पिया लिखां। अॻे त भाषा लिखंदा हुआसीं, हाणे मूंखे ख़बर न आहे कंहिंजे लाइ पिया लिखूं। त पोइ अहिड़े समाज में रुझान डेवलप थींदा आहिनि, आर्ट्स फॉर आर्ट्स सेक। छो त ॿी कंहिं लाइ लिखूं कोन पिया, सोचो त आर्ट लाइ पिया लिखूं। अदब खे वरी उन समाज सां ॻंढण जी ज़रूरत आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पोइ हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। ब्राज़ील जेको तमामु वॾो राइटर आहे, आर्टिस्ट आहे, लेखक आहे, अदीब आहे, अगस्तो पॉल। हुन ब्राज़ील में हिकिड़ी तहरीक शुरू कई, लेफ्ट सां वास्तो रखंदड़ आहे, हमरा हाणे हुनजी डेथ थी आहे, हाणे हुन वफ़ात करियो आहे। अगस्तो पॉल हिकिड़ो थिएटर शुरू कयो जंहिंखे चवंदो थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड। जीअं पालो फेरारी जो किताबु जोए साहब तर्जुमो कयो इल्म तदरीस मज़लूमनि लाइ, त ईअं हुन कयो अदब मज़लूमनि लाइ, थिएटर मज़लूमनि लाइ, जिन जो हिकिड़ो मिसाल तव्हां ॾिठो। पर हुन जो जे तरीक़ेकार ऐं शयूं सभु हुयूं, त इहे हिकु नवां तजुर्बा आहिनि जंहिंजे ज़रिए माण्हुनि जे अंदरि नवां अहसास जॻाए सघनि था, ठाहे सघनि सघनि था। सिंध खे कहिड़े अदब जी ज़रूरत आहे, इहो सवाल आउं वरी पाण वरजायां थो। इन सवाल ते जो मुतलाशी आहे, ॻोल्हा आहे त सिंध खे कहिड़नि अहसासनि जी ज़रूरत आहे। हींअर हिकु नई समाज में अदबी मज़ाहिमती शहरी शिकिल शइ जनम वरिती आहे, जंहिंखे कल्चरल जैमिंग चवंदा आहिनि। कल्चरल जैमिंग जो मतिलबु आहे जेको 24 कलाक